कंहिं ज़माने में सिंध जे हिक हिस्से ते मारख मीर नाले बादशाह हुकूमत कंदो हो। खेसि जलाल नाले भाइटियो हो जो संदसि हम उम्र हो। ॿिन्ही जी पाण में भाइरनि जहिड़ी प्रीत हुई। चाचो भाइटियो ॿई ॼणा हिक ॿिए खां हिकु पल बि जुदा न थींदा हुआ। ख़ुदा जी कुदरत जो संदन शादी बि हिकिड़े ई ॾींहुं गॾु थी हुई। शौक़ शिकार खां सवाइ संदन सरंदी कान हुई। कुझु अरसे गुज़रण खां पोइ मारख मीर जी ज़ाल मरी वई, जंहिं करे भरवारी बादशाहीअ मां बोबना नाले शहज़ादीअ सां शादी कयईं। बोबना अहिड़ी त सुहिणी हुई जो आस पास जा केई शहज़ादा ऐं अमीर साणसि शादी करण जे लाइ आता हुआ, पर कुदरत जे लिखे मूजिबि बोबना जी शादी मारख मीर सां थी। जलाल पिणु बोबना जी सूंहं जी साराह ॿुधी मथसि पर पुठ आशिक़ थी पियो। सो जॾहिं परिणिजी मारख मीर जे महलात में आई तॾहिं जलाल महलात में घणी अचवञ करण लॻो। बोबना बि जॾहिं जलाल जी पहलवानी ऐं सूंहं खे ॾिठो तॾहिं उहा बि खेसि भाइण लॻी। अहिड़ीअ तरह हुननि ॿिन्ही जो पाण में इश्क़ थी वियो। जलाल जी महलात में घणी अचवञ बोबना सां ॻुझुनि मुलाक़ातुनि मारख मीर खे शक में विझी छॾियो। आख़िरकार बानियुनि मां ख़बर पयसि त बोबना ऐं जलाल जो पाण में इश्क़ थी वियो आहे। इहो ॿुधी मारख मीर कावड़ में तपी बाहि थी वियो। यकदम पंहिंजे कोट ऐं महलात जे चौधारी सख़्तु पहिरो बीहारे जलाल खे कोट ऐं क़िले में अचण खां मनउ करे छॾियईं। कुदरत सां जलाल खे हिकिड़ी अहिड़ी सुरंग जी ख़बर पई जंहिंजो हिकिड़ो मुंहुं कोट खां ॿाहिरि हो ऐं ॿियो मुंहुं महलात में अंदरि हो। जलाल रोज़ राति जो लिकी सुरंग मां अची बोबना जी महलात में साणसि मुहबत वंडे फजुर जो हलियो ईंदो हो। अहिड़ीअ तरह को वक़्तु गुज़री वियो। चवंदा आहिनि त खून ऐं खथूरी लिकणो ई कोन्हे को। सो हिकिड़े ॾींहुं इत्तेफ़ाक़ सां मारख मीर खे बोबना ऐं जलाल जे मुलाक़ात जी ख़बर पइजी वई। पंहिंजे भाइटे जलाल ते अहिड़ी कावड़ आयसि जो फ़ैसिलो कयईं त हुनखे जीअरे क़बर में पूराए छॾिजे। पोइ पंहिंजा सिपाही मोकिले जलाल खे पकड़ाए हुकुम ॾिनई त जलाल खे कोडर हथ में ॾियो त पंहिंजी क़बर पाण खोटरे। वज़ीर जलाल खे हिकिड़ी सख़्तु ज़मीन ते वठी वियो जिते खेसि हथ में कोडर ॾेई क़बर खोटण जे लाइ चयईं। मारख मीर पंहिंजे वज़ीर खे हलंदीअ महिल चई छॾियो हो त क़बर खोटींदे जेकॾहिं जलाल को बैत चए त छॾे ॾिजोसि। क़बर खोटींदे खोटींदे जलाल जा हथ फटिजी पिया ऐं रतु रेला करे वहण लॻो। तॾहिं वज़ीर पुछुसि त साईं, हथनि मां रतु छो थो वहे? इन जो जवाबु जलाल बैत में ॾिनो त मारख ऐं जलाल खॾूं कीन खोटीनि या वाॻूं टेक लॻियूं या ॻोरीअ ॻल बानो। यानी मारख ऐं मूं कॾहिं बि खॾूं कोन खोटियूं। असांजे हथनि में या त सदाई घोड़नि जूं वाॻूं रहियूं या त सुहिणियुनि औरतुनि खे भाकुर में झलींदा हुआसीं। इन्हीअ करे कोडर मुंहिंजा हथ फटे विधा आहिनि। जलाल जे बैत ॾियण ते वज़ीर हुनखे छॾे ॾिनो, छाकाणि त मारख मीर जो हुकुम ईअं हो। वज़ीर खेसि ईअं बि ॿुधायो त आईंदा बोबना सां मिलण जी कॾहिं बि कोशिश न करे, न त मारख मीर खेसि माराए छॾींदो। जलाल पंहिंजे घर मोटी आयो पर ख़्यालु कयईं त बोबना सां मुलाक़ात औस कबी, पोइ खणी सिर छो न हलियो वञे। सो रातियुनि जो लिकी लिकी पहिरेदारनि खां पाण बचाए कंहिं हीले सां वञी बोबना सां मिलंदो हो। हिकिड़े ॾींहुं मारख मीर शिकार ते वञण जो इरादो करे कुझु लश्कर पाण सां वठी रवानो थी वियो। साणसि गॾु जलाल बि हो। मारख मीर ऐं जलाल पंहिंजनि सामूंडी घोड़नि ते सवार हुआ। हलंदे हलंदे सिज लथे महल पंहिंजी बादशाही छॾे वञी हिकिड़े ऋण पट में पहुता। मथां अची राति पई। सो ख़्यालु कयऊं त हाणे मोटणु कहिड़ो, राति हिते ई गुज़ारे सुबुह जो मोटी हलंदासीं। पोइ हिकिड़ो हरण शिकार करे बाहि ते पचाए खाई सुम्ही रहिया। मजाण उन ई राति जलाल जो बोबना सां मिलण जो अंजाम हो ऐं कीअं बि करे जलाल खे उते रसणो हो। सॼे ॾींहं जे पंध ऐं थक सबबा मारख मीर तोड़े संदसि हमराहनि खे जल्द ई निंड अची वई, पर वीचारो जलाल पासा वराईंदो रहियो। आख़िर जॾहिं पक थियसि त सभु सुम्ही रहिया आहिनि तॾहिं आहिस्ते आहिस्ते उथी हिकिड़े सामूंडी घोड़े ते चढ़ी वठी उॾाणो। अध राति खां अॻु वञी बोबना वटि पहुतो। रिहाण करे वरी जो घोड़े खे पीलक ॾिनई त पिरह फुटीअ खां अॻु अची ऋण पट में पहुतो ऐं साथियुनि सां गॾु सुम्ही रहियो। सुबुह जो ॿिया सभु सवेल उथिया पर जलाल ओजाॻीअ जो मारियल हो, सो कोन उथियो। आख़िर घणीअ देरि खां पोइ मस मस सुजाॻ थियो। सभिनी खे हुन जूं अखियूं निंड्राखड़ियूं ऐं ॻाढ़ियूं नज़र थे आयूं। वेतर जो घोड़े खे लिट में भरियल ॾिठाऊं। सो हेकारी पक थियनि त जलाल राति जो केॾां वियो हो। मारख मीर खे यकदम शक पियो त हीउ शायदि बोबना सां मुलाक़ात करण वियो हूंदो, पर वरी ख़्यालु कयईं त पंहिंजो मुल्क हितां थियो सॼी राति जो पंधु
जलाल कीअं हिकिड़ी राति में वञी ऐं मोटी आयो। पर तॾहिं बि पक करण जे लाइ जलाल खां पुछाईं त अड़े जलाल, तुंहिंजूं अखियूं ओजागे सबबु रतु जहिड़ियूं ॻाढ़ियूं आहिनि, सच ॿुधाए त राति किथे हुई? जलाल ठह पह जवाबु ॾिनुसि त तुंहिंजी बोबना माणे आयुसि। इहो जवाबु ॿुधी मारख मीर कावड़ मां सॼो काराटजी वियो, रत जो ढुक भरे खणी माठ कयईं ऐं मुल्क ॾांहुं मोटी आयो। मुल्क में पहुची मारख मीर ख़्यालु कयो त जेसी ताईं जलाल जीअरो हूंदो बोबना जी पचर न छॾींदो ऐं बोबना बि साणसि इश्क़ कंदी रहंदी, तंहिं करे छो न जलाल खे माराए छॾिजे। इहो ख़्यालु करे वज़ीर खे हुकुम ॾिनई त कहिड़ीअ तरह बि जलाल खे पकड़ाए शहर जे ॿाहिरां वञी माराए छॾ। हुकुम मूजिबि वज़ीर सिपाहियुनि खे साणु करे वञी जलाल खे झलियो ऐं पोइ खेसि शहर खां ॿाहिरि वठी विया। उन महिल मारख मीर खे जलाल जा 3 पुट वेंदा नज़र आया, जिन खे पीउ जे मारजण जी खुड़क पइजी वई हुई। से पीउ खे छॾाइण जे लाइ पुठियांसि ते विया। मारख मीर उन्हनि खे सॾे चयो त उन तरफ़ न वञो जो ओॾां ॾांद था कुहनि। तंहिं ते उन्हनि मां हिकिड़े जवाबु ॾिनुसि त ॾाॾा, असांजे पीउ खे ॾांद न चओ, जो ॼाओ आहे सो अवसि मरंदो, पर माण्हू ईअं चवंदा त जलाल तुंहिंजी जोए बोबना जो मुड़ुसु हो। मारख मीर इहो तानो ॿुधी सड़ी वियो, कावड़ में अची छोकरनि खे पकड़ण जो हुकुम ॾिनई। जलाल जा पुट बि पंहिंजो मटु पाण हुआ। मारख जे सिपाहियुनि सां ॾाढी वेढ़ ॾिनऊं, पर आख़िर विढ़ंदे विढ़ंदे उते ई मारिजी विया। होॾां जलाल खे वज़ीर माराए संदसि ऐं पुटनि जा लाश दरिया में लोढ़ाए छॾिया। बोबना जॾहिं महिलात जी दरीअ मां उहे लाशा लोढ़ंदा ॾिठा तॾहिं बानीअ खां पुछा कयईं, जंहिं समूरी हक़ीक़त ॿुधायसि। जलाल जे मारजण जो ॿुधी बोबना पाण बि दरिया में टपो ॾेई ॿुॾी मरी वई। सो दोस्तो, अहिड़े इश्क़ जो इहो ई अंजाम थींदो आहे। अॼोकी लोक कहाणी अव्हां खे कीअं लॻी ज़रूर ॿुधाइजो। हीअ कहाणी डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जी लिखियल हुई, जेका अव्हां जी ख़िदमत में पेश कई। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मीज़बान क़ादिर बख्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।